जी बिल्कुल सजो मुल्क डोला के अस्ते वक्ती जैकबाबाद आमदे सिंधी सकाफत रोज के अस्ते भरपूर अंदाजा मने नगाए ता मैं के अस्ते सिंधी विरासत भी हैं वरना भी हैं फिरुक भी हैं हमा के अस्ते वसी के अस्ते कल्चरार के अस्ते भरपूर अंदाजाम के अस्ते वशे अंदाजाम के अस्ते वक्ती मने नगा ब्यायत मैं के अस्ते वसी सिंधी विरासत ही हमाई जुस्त कनो हमा हमें बाबता वसी कल्चर बाबता छे कुछ हमारा इं ही अज असी प्रेस क्लब के ॿाहिरां पहुता आहियूं। तव्हां ॾिसो था त हर जाइ ते पंहिंजो चेहरनि ते मुस्कुराहट आहे। अजरक ऐं सिंधी टोपियूं जेके पाए करे पंहिंजी सिंध धरतीअ सां जीजल माउ सां पंहिंजी मोहबत जो इज़हार था कनि। असीं पंहिंजी सिंधी क़ौम के चाहे वो पाकिस्तान के अंदर रहे थी या पाकिस्तान का बाहर के सकाफती डे जी मुबारकबाद पेश। असांजी सिंधी क़ौम जो भी ॾींहुं आहे असां पंहिंजी कल्चर सां पंहिंजी ॿोली सां पंहिंजे तहज़ीब सां पंहिंजी धरती सां मोहबत जो इज़हार कयूं था। तव्हां जैकाबाद जे अंदरि ॾिसो प्रेस क्लब हुजे DC चौक हुजे मुख़्तलिफ़ चौक जेके जेके चौक आहिनि उते तव्हांखे झुमरियूं नज़र ईंदियूं उते जशन जो समा आहे। असां पूरी सिंधी क़ौम 50 साल पुरानी हिकिड़ी तारीख़ रखंदड़ क़ौम आहे। असां पंहिंजी कल्चर सां मोहबत जेके क़ौमूं पंहिंजे कल्चर के ख़त्म करे छॾिया पंहिंजी तहज़ीब के ख़त्म कयो आहे उहे क़ौमूं ख़त्म थी वियूं आहिनि। असां पंहिंजी ॿोली खे पंहिंजी टोपी खे पंहिंजे अजरक खे यादि रखूं था। इंशाअल्लाह इहा सिंधी क़ौम ॾींहुं क़यामत ताईं बि ज़िंदा ऐं क़ाइमु रहंदी। अॼु जेको असांजो ॾींहुं मल्हायो तुंहिंजी सिंध सकाफ़त जो मल्हायो कल्चर डे जो आहे टोपीअ जो डे। असां तमामु वधि में वधि ख़ुशी थी आहे जो असां सिंधी टोपी पाए पंहिंजी प्रेस क्लब ते आहियूं पंहिंजो याददाश्तनामो पेश कयूं था। असांखे तमामु वधि में वधि ख़ुशी थी आहे। असांजा जेके पाकिस्तान खां ओवरसीज़ रहनि था असां उन्हनि खे मुबारकबाद पेश कयूं था। अजरक टोपी प्रोग्राम में मां बलोच कौम वाला सिंधी वाला हर कौम के पाकिस्तान में रहा मैं हमारे खुदा रिज़्क़ वक्ती ईदास घटने रोश बसी खुशी रोश मैं पाकिस्तान खुशी रोश मैं सिंध खुशी रोश जी तवां जेको आहे असांजे सिंधी भाइरनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधो उन्हनि जो इहो चवणो हो त असां पंहिंजे एकता जो ॾिहाड़े खे जेको आहे भरपूर अंदाज़े में मल्हायूं था। बि असां इहो ॾींदासीं हिकिड़ो मैसेज त जेका जिथे रहनि था पंहिंजे जेको आहे कल्चर खे सेलिब्रेट करनि छो त उहे क़ौम उन्हनि खे कॾहिं बि जेको आहे उहे अॻे न वधंदियूं आहिनि जेकियूं पंहिंजो जेको आहे कल्चर खे विसारनि। वीडियो जर्नलिस्ट वज़ीर अहमद सां गॾु बशीर अहमद बलोच, वश न्यूज़, जैकबाबाद।